चङो न हूंदी वॾल, छा सम्झी? सम्झम सरकार, सम्झम। पोइ हाणे छा थो चवीं? बस साईं, तो ॻाल्हि कई सां थी वई। ठीकु आहे, हाणे तूं हल पंहिंजे घर। न मंसूर, मूंखे त लॻे थो त इहा गाॾी बि गप मां कान निकिरंदी। मंसूर भाउ, एतिरो पैसो किथां आणींदे जो लंडन वञी इलाज कराईंदेसि? को न को इंतजाम त करणो ई पवंदो। को न को इंतजाम त करणो पवंदो। मंसूर, असां जो त न को पीउ न का मां, हिन करे ख़बर अथमि त मां हेठि छा थींदो आहे। पर मुंहिंजा भाउ वरी बि फिरी गिरी ॻाल्हि उते ई अची थी स्टॉप करे। तूं हिकिड़ो ग़रीब माण्हू एतिरो सारो इंतज़ाम किथां कंदे? किथां न किथां खणी पट सट कबी। पट सट किथां पट सट कंदे? केरु ॾींदो था? मंसूर, हिते त जंहिंखे बि चवंदे न, उहो अॻु में ई ॻाढ़ो सिग्नल ॾेखारे छॾींदई। पता किथां मिली बोले। पर कंदर जो नालो ई खणी खण। शहबाज़, फिलहाल त आऊं ई थो रहियां था। तूं रही? हाँ शहबाज़, मूंखे ही सभु कुझु करणो पवंदो। हलो साहब। साईं, मूं मिस्कीन सां इंसाफ़ थियो साईं। चओ साईं, ही धक ॾिसो था? हा, ॾिसां पियो। इहे धक वॾल आया। हा, छो? साईं, न रुगो मूंखे मार कढी अथसि, पर न्याणीअ खे मार कढी अथसि। पर बाबा, को सबब तो हूंदो। को सबब न आहे सरकार। आऊं न्याणीअ सां मिलण जीअं संदसि चाट ते पहुतो आहियां, त हुन न को पुछो न को ॻाचो, मूंखे धक हणी ॿाहिरि ते को ॾेई छॾियईं। बिना कंहिं सबब जे? हा साईं। हिकिड़ी ॻाल्हि चवां, मालिक ॾिना? मालिक कयो सरकार, जेको चओ। मूं एतिरी उमिरि गुज़ारी आहे, मूं नोट न आहिनि ॻणिया, मूं माण्हू चाढ़िया आहिनि। हूंदो साईं। एतिरी उमिरि गुज़रण खां पोइ बि अॼु ताईं मूं इहो न ॿुधो आहे, न वरी को मूं ॾिठो आहे त बिना कंहिं सबब जे कंहिं न्याणी जी चाट रोकी हुजे, या वरी बिना कंहिं सबब जे कंहिं सोरे खे धक कया हुजनि। साईं, आऊं पंहिंजी न्याणीअ जो कसम थो खणी चवां, मुंहिंजो को बि ॾोह न आहे साईं। हा, थी सघे थो तुंहिंजो ॾोह न हुजे, तुंहिंजे न्याणी जो ॾोह हुजे। साईं, मुंहिंजे न्याणीअ जे वात में त ज़बान ई कोन्हे। उहा त वेचारी मिस्कीन छोकिरी आहे साईं। हा, मालिक ॾिना। हर माइट पंहिंजे औलाद खे सुठो सम्झंदो आहे। बाबर, जेकॾहिं ईअं नथा वञो त ॿिन्ही धुरनि खे घुराए रूबरू विहारे फ़ैसिलो करियो। हा, ईअं बि थी सघे थो त तव्हां ॿिन्हिनि धुरनि खां अलावा का टीं धुर बि हुजे। टीं धुर साईं? हा, टीं धुर बि थी सघे थी। अलाए साईं, कहिड़ी टीं धुर जी था ॻाल्हि करियो?
शहबाज थी सके तो, रुस्तम जो माण्हू थी सके तो, या वरी मंसूर थी सके तो। साईं जेकॾहिं गाड़ी टी धुर आहे बि त उनखे बि फ़ैसिले में घुरायो। अॼु ताईं मूं कंहिं बि धुर खे फ़ैसिले लाइ न घुरायो आहे। मां वॾेरो न आहियां, मां सेठ सुलेमान आहियां। बेशक आयो बाबल, आयो। पहिरियां मां पंहिंजे लेखे जी जांच कंदो आहियां। जांच खां पोइ जंहिं बि धुर में ॾोह हूंदो आहे उनखे सख़्त सज़ा ॾींदो आहियां। इहो मुंहिंजो उसूल आहे। साईं मूंखे इहा ॻाल्हि बि क़बूल आहे। क़बूल आहे त पोइ तूं वञ पंहिंजे धंधे सां, मां ॾिसांसि हिन ॻाल्हि खे। ठीकु आहे? ठीकु आहे साईं, अवां वसवार आहियो। ख़ैर तूं घबरा न, मां कुझु न कुझु कयां थो। मुंहिंजा ॾींहं पूरा थिया पिया अथई। अॼु मोकिलाया, सुभाणे मोकिलाया, पर मुंहिंजी ॻाल्हि यादि रख साईं त ग़रीबी वॾी लानत अथई। किताबनि वारा कुझु बि लिखनि, ॾाह माण्हू कुझु बि चवनि, पर मुंहिंजो मुख़्तसिर तजुर्बो इहो थो चवे त जंहिं बि मूंखे चयो आहे त ग़रीबी वॾी लानत आहे, उन सही चयो आहे। ग़रीबी वाक़ई वॾी लानत आहे। ग़रीबी लानत आहे। ग़रीबी लानत आहे। परियां इलाज। जी साईं। ॿाहिरि वञी कराची फोन कर त मौला बख्श जिते बि हुजे, कराची हुजे, कोयटा हुजे, पिशावर हुजे या सिंगापुर में हुजे, जिते बि हुजे नियापो करियोसि त हिकदमि मूं वटि पहुची वञे। तव्हां बि फोन ते ॻाल्हाईंदो साईं? न, मुंहिंजे ॻाल्हाइण जी का ज़रूरत न आहे। तूं नियापो करे छॾीसि। ठीकु आहे साईं। साहब जी कहिड़ियूं ॻाल्हियूं कजनि। अच्छा चंदर, असां तुंहिंजो ई इंतज़ार पिया कयूं। जी सरकार हुकुम। हा, फ़ैसिलो बि थी वियो ऐं जांच बि थी वई। हा साईं। ऐं फ़ैसिलो इहो थियो आहे त तूं ॾोहारी आहीं। अॼु जो अॼु हितां टपड़ खणाई, जिथां आयो आहीं उते ई वापसि तोखे वञिणो आहे। पर साईं इंसाफ़ इहो इंसाफ़ ईअं थो चए मोगा त हाणे हिन शहर में वधीक रहे त पीड़जी वेंदे। थो सम्झी? समझी वियुसि सरकार, समझी वियुसि, पर साईं ॻाल्हि इहा आहे त जवाब ॾे। जवाब कहिड़ा ॾींदासीं साईं? लॾियां थो, अॼु जो अॼु ई लॾियां थो। बसि त पोइ टपड़ खण ऐं हले तव्हां। हाज़ुर साईं, हाज़ुर। हलो। शरीफा जा पी जी शरीफा सां त मिलंदा हलूं हा। शरीफा सां मिलण ई त न ॾींदा। पर न्याणी बिना मिलण जे कीअं हलूं? ॿियो छा कंदासीं? इहो त निसुरो नाक शरीफा जा पेट निसुरो नाक। रोइण मां कुझु कोन वरंदो, कुझु कोन वरंदो शरीफा जी मां। हल त हलूं, हल पुत्र।
भाऊ कंहिंमें कमु आहे? मलगढ़ में। उहे त लॾे विया। छो? उहा त खेनि ख़बर हूंदी। कहिड़ा लॾे विया? थोरी देरि थी आहे त हितां निकिरी विया आहिनि। कहिड़े पासे विया? हुन पासे। केॾा? सेठ सुलेमान घुरायो आहे। अदे सुलेमान? जी। ख़ैर मां घुरायो अथसि? अलाए जे मूंखे ख़बर कान्हे। अॻे त कावड़ियल हो, अचण वञण जूं वाटूं बंदि कयो वेठो हो। हाणे शायदि नाराज़गी ख़तम थी अथसि। ख़बर पई हूंदसि त बीमार आहे, सो ज़िद खणी छॾियो हूंदई। हा, ॻाल्हि मिड़ी अहिड़ी थी लॻे ॾिसां। अब्दुर्रहमान ॿुधो अथमि त तुंहिंजी तबियत ख़राब थी पई आहे। बसि फिफड़ वठिजी विया आहिनि। वे अल्लाह अल्लाह। पोइ इलाज वग़ैरह हले पियो? हा इलाज हले पियो। पोइ फ़ाइदो पियो? कुझु कुझु। माफ़ कजां तोखे तकलीफ़ ॾिनी आहे। का ॻाल्हि कान्हे, का ॻाल्हि न आहे। पहिरियां तोखे ॿुधायोमि त तुंहिंजो पुटु जंहिं केस में फासी पियो हो, मूं लख रुपया ॾेई हुनजी जान छॾाई हुई। हा साईं, तुंहिंजूं वॾियूं महिरबानियूं। महिरबानी। हाणे थोरी तंगी थी पई आहे, सो उहे लख रुपया मूंखे खपनि। थोरी तंगी थी पई आहे, सो उहे लख रुपया मूंखे खपनि।
वतन जवण छॾियासीं, मंसूर मूं फेरे वियो, माइटनि जूं वाटूं बंदि थी वयूं, पर हू शहर ई छॾे विया। हाणे त शहर मूंखे खाई वेंदो। शेरल नाराज आहीं? पोइ तो मूं टचणी छॾे ॾिनो? छा अची करियां? छो? तुंहिंजी शादी जो थी वई आहे। शादी त हर छोकिरी जी थी वेंदी आहे, पर तुंहिंजी शादी तुंहिंजी रज़ामंदी सां थी आहे न। तोखे कंहिं चयो? तुंहिंजे माइटनि। माइट त सभु पंहिंजी धीअनि लाइ ईअं ई चवंदा आहिनि। को कम आहे? चओ। तुंहिंजी शादी तुंहिंजी मां जी मर्ज़ी सां थी आहे। हा। कुर्ता थी आई न, पर मूंखे शक थो पवे। कहिड़ो? इहो ई त तूं इन शादी मां ख़ुशि न आहीं। केरु थो चवे? मुंहिंजी दिलि थी चवे। तुंहिंजी दिलि कूड़ थी ॻाल्हाए। हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ। जेकॾहिं तुंहिंजो मुड़ुसु तोखे तंग करे त मूंखे ज़रूरु ॿुधाइजांइ। जिन्हनि खे पुछणु घुरिजे उहो पुछणु आहे ई कोन। जिन्हनि खां डिॼंदी रहियसि उहे पुछणु हलिया विया। वाह ज़माना वाह। किथां पियो अची? इहा ॻाल्हि ई न पुछ। ख़ैर हाणे पुछण जी ज़रूरत बि न आहे। ख़ैर त आहे? बिल्कुलु ख़ैर आहे। हुकुम? धंधो कीअं पियो हले? जीअं अॻे हलंदो। पर हाणे इहो धंधो ईअं न हलंदो। त पोइ कीअं हलंदो धंधो? हाणे जीअं आउं चवंदुसि ईअं हलंदो। अॻे बि जीअं मां चयो ईअं धंधो हलियो। पर हाणे मूं पंहिंजा रस्ता मटाए छॾिया आहिनि।
गाल खोले कर। मुंह अग में भी गाल खोले कई आहे, अज भी गाल खोले पे कर। पर मुंह अञा को न समझो। घड़ियाल ॾिस। छा टाइम थियो आहे? 4। अॼु 4 वॻे खां पोइ मुंहिंजे स्मगलिंग जे धंधे सां, धंधो कंदड़ माण्हुनि सां, ईंदड़ वेंदड़ सामान सां ऐं धंधे मां मिलंदड़ पैसनि सां मुंहिंजो तालुक़ ख़त्म समझ। हाणे तूं ॼाण ऐं तुंहिंजो इहो कमु ॼाणे। छोकरो किथे आहे? पंहिंजे कमरे में वेठो आहे। छॾे अचे। जी बाबा। ₹1 लाख चेक तुंहिंजे नाले निकितल आहे न? हाँ, चेक तो मुझे नाले निकतल है, पर सुभाणे सुबुह साण बैंक मां वञी चेक मटाए उतां सिधो हलियो वञ सुलेमान वटि। चइजांइसि वठ पंहिंजी अमानत। खैर सुलेमान खान के तो पैसा ॾेई ईंदुसि, पर ही ₹1 लाख चेक अव्हां खे कीअं मिलियो? ज़ाहिर आहे पुट, ईअं त केरु एतिरा पैसा कोन ॾींदो। पाण वारो दुकान विकिणी आयो आहे। दुकान विकिणी छॾियो? पर बाबा अलाविश खान, मसलो वञे थो वधंदो। सब मसला हल थी वेंदा सोना, परवाह न कर। जी, कम सां आयो आहीं? ज़ाहिर है बिना कम जाम छो ईंदुसि। चओ। ही पैसा खणो, ही रसीद ॾियो। पैसा मां गणिया ऐं रसीद मां ॾियां। छो? पंहिंजा पैसा ॻणण ऐं रसीद ॾियणु ख़राब कम आहे छा? न, ख़राब कम त कोन्हे, पर अहिड़ा नंढड़ा कम मां कंदो न आहियां। कम नंढो हुजे या वॾो, आऊं इन ॻाल्हि सां ॿधल न आहियां। जी साईं। हिनखे वठी वञ मैनेजर ॾे। ही पैसा खण ऐं मैनेजर खे ॾे, रसीद हिनखे ॾे। अचो। मनी कॉम्प्लेक्स।
भाउ सलेमान खान भाया तो हिन छोरे जे मथे मां अञा फेरी वई कान अथई। मगज़ मां फेरी कढण ॼाणा थो मां लाबश खान। जेकॾहिं फेरी निकिती न अथसि त मां ज़रूर कढंदोमांसि। पर भाऊ अॼुकल्ह जे छोरनि ते को एतबार कोन्हे। इहो त वक़्तु ॾिसंदो। अहिड़ो तीर कमान मां कढंदोसांस जो तूं बि ॾिसंदे लाबश चाहीं शहर ॾिसंदो। हाँ बाबा कम थियो? जी साईं। कहिड़ियुनि कहिड़ियुनि धीरनि माल ख़रीद कयो? सेठ सुलेमान। सब गोदाम ख़रीद कई? जी साईं। पैसा? चयाईं त सुभाणे बैंक खुलण खां पोइ आउं पाण पहुचाए वेंदुसि। तो इहो चएसि त चेक न खपे, कैश खपे। जी साईं। ठीकु आहे, हाणे तूं भले हल। वरी छा थियो? साईं दिलि में न करियो त हिकिड़ी ॻाल्हि चवां। चओ। साईं महिरबानी करे इहे पैसा सवालनि में न विरहाइजो। मुंहिंजे घण घुरनि मां रुगो तूं रहियल आहीं। तो बि नेट नसीहत करे छॾी। वरियाम तोखे ख़बर आहे त जॾहिं को आउं फ़ैसिलो कंदो आहियां त पंहिंजे दिमाग़ जा सभु दरवाज़ा बंदि करे छॾींदो आहियां। पोइ दुनिया हेॾां जी होॾां थी वञे पर आउं उते जो उते रहंदुसि। हिकिड़ो दफ़ो मूं चई छॾियो त मूंखे स्मगलिंग जा पैसा न खपनि त न खपनि, बसि। वधीक पुछण जी का बि ज़रूरत न आहे। ये आरसी छॾींदे? छो न छॾींदासीं? सजणनि जा हुकुम थियनि त सभु बासियूं भञी फिटियूं करियूं। घर में खाधे पीते जो सामान खुटी वियो आहे। पर असां त घर में सामाननि जा ढेर लॻाए छॾिया हुआ, सभु खपी आया। जी का ॻाल्हि न आहे, असां रुगो घर मां पेर ॿाहिरि कढंदासीं त सामाननि जा मींहं वसी पवंदा। ये पेर घर मां अलाए कॾहिं निकिरंदा। छो भला एॾियूं तकड़ूं आहिनि छा? मूंखे त का तकड़ न आहे, मानी ते तू ई तकड़ कंदो आहीं। बसि त पोइ उथूं था। अलाए कॾहिं उथंदे? बसि उथी बीठा थी न, हाणे हलूं था। सरकार वॾीअ जो ख़ैर हुजे। जी तो में वॾा कम खणी आया आहियूं सरकार। हमेशह वॾा कम खणी ईंदो आहीं वॾल, कॾहिं को नंढो कम बि खणी ईंदो कर। सरकार तो लाइ त हर कम नंढो कम हूंदो आहे, पर असां लाइ त वॾा आहे न। चओ छा कयां? पोइ जीअं अॻे कुरबड़ो कंदो आहीं तीअं हाणे बि को कुरबड़ो करे छॾ। ॿुध भला पंहिंजा इहे कुर्ब कॾहिं ख़तम बि थींदा या सॼी उमिरि हलंदा? ॿुध कुर्ब बि के खुटण जा हूंदा आहिनि सरकार। ईअं वरी कीअं थो चवे? भला मूं तुंहिंजो को सॼी उमिरि जो ठीको खयो आहे छा? छा चई? छा ॿुधी? ठीकु आहे सरकार, ठीकु आहे। असां बि बाबे साईं वांगुरु जलाली आहियूं, जलाली। जलाल में अची फीणो हणी अहिड़ी फूक ॾींदासीं
जो सड़ी रख थी वेंदे। चवण हल हल घणो गोड़ न कर मूंसां हल। छा ॻाल्हि आहे? अॼु त पाड़े मां ओधरूं सोधरूं करियो, पोइ ॾिसंदासीं। पर तो त चयो हो त धक निकिरी आहे शरीफ़ा, धक निकिरी आहे। कंहिं धक कढियो? सेठ सुलेमान धक कढिया, ॿियो केरु कढंदो? असां संदसि आसरे ते लॻी तोसां शादियूं कयूं, पोइ संदसि चवण ते लॻी तुंहिंजे माइटनि सां विड़ी संदन वाटूं बंदि कयूं। हाणे चवे थो त मूं को तव्हांखे सॼी उमिरि खाराइण जो ठीको कयो आहे छा? अब्बा पिणे जो हाणे हाल कोन्हे। ख़बर थो मम्मा। रुगो ख़बर हुअण मां त कुझु बि न वरंदो। सम्झां पियो। पिणे जीअं स्कूल मां निकितो तीअं ई दुकान ते वञी वेठो। ॿियनि दुकानदारनि वांगुरु हेरा फेरी कोन कयईं। इन करे पाण उते जा उते रहियासीं। जिन कई उन्हनि खे परवाह न आहे। लखनि सां वेठा रांदियूं कनि। पाण जा हाल बुरा आहिनि। हकलाल जी रोज़ी खाइण वारनि जो इहो ई हाल थींदो आहे मां। खैर ये सब ॻाल्हियूं छुटियूं। पिणे अञा हलण फिरण जहिड़ो आहे, पर दुकान हलाइण खां सवाइ ॿियो धंधो अचेसि कोन। ॿियो धंधो खांसि पुॼंदो बि कोन। घर में जेके ॿ पेसड़ा हुआ उहे पूरा थियनि या सुभाणे थियनि। पिणे जो इलाज धार पियो हले। नेठ हिकिड़े ॾींहुं घर जी चुल्ह बि उजामी वेंदी। अब्बा हाणे तूं कुझु कर। ठीक है मां, ॾिसां थो। छा कंदे पुट? कुछ न कुछ तो करने पवंदो मां। बस अब्बा, असांजा हाणे सिज लथा। हाणे बार तो ते आहिनि। अम्मा तू गिणती न कर मां। हाणे ये बार तू मुंहिंजे सिर ते समझ। चलो धंधो धंधो धंधो। बाबा तू कहिड़ो धंधो कंदे? यार शहबाज, इहा ई त सलाह करण लाइ तो वटि आयो आहियां।
रे अदा मंसूर यार ॻाल्हि ॿुध मुंहिंजा भाउ बाबा पैसेंजर तमामु घणा वधी विया आहिनि गाॾियूं खुटी पियूं आहिनि बाबा ॻाल्हि ॿुध छोकिरा तमामु घणा पढ़ी निकिता आहिनि नौकरियूं तमामु घटि आहिनि ऐं रॉन्ग साइड ते त कोन पियो वञा न ॻाल्हि कर ॻाल्हि हीअ अथई मुंहिंजा भाउ त अॼुकल्ह जेको बि छोकिरो घरां तयारु थी निकिरे थो न उहो कायो थो पए लीडरीअ में पोइ पहिरीं रखे थो चंदे ते ज़ोर उनखां पोइ करे थो ज़ोर इहो उगाड़ी माण्हुनि खां ऐं उनखां पोइ कंहिं न कंहिं वॾे माण्हू जे दर ते पहुचो थो वञे ऐं हुनजी गाॾी पार थियो वञे ईअं बिल्कुलु यार ईअं जो ईअं या त वञी ईअं थो थिए जो हू अञा कॉलेज जे गैराज में ई हूंदो आहे त पहिरीं रखंदो आहे पिस्तौल जोराबनि में तंहिंखां पोइ अख ककड़ी करे घुमंदो आहे दालाननि में त हाओ वेली आहिनि के मुड़ुस मैदाननि में ऐं पोइ जॾहिं हू ॿाहिरि थो निकिरे न त गाॾी खे हणंदो आहे 4 व्हील गियर ऐं पहिरीं गोलियुनि जा मींहं वसंदा आहिनि उनखां पोइ मुंहिंजा भाउ ॾोकड़नि जा मींहं वसण शुरू थी वेंदा आहिनि पर मुंहिंजा भाउ बेरोज़गारी में त ईअं ई थींदो आहे ॻाल्हि ॿुध रोज़ीअ जी ॻाल्हि ते पोइ था अचूं पहिरीं तूं मूंखे इहो ॿुधाए त इहे 2 साइडूं जेके मूं तोखे ॿुधायूं इहे आहिनि मुल्क में इन्हनि खां त इनकार ई कोन थो कयां इहे त आहिनि बिल्कुलु आहिनि तोखे कहिड़ी साइड पसंदि आहे मुंहिंजा भाउ मूंखे त सिर्फ़ु हक़ हलाल जो पोरियो थो खपे ऐं बसि हक़ हलाल जो पोरियो त पोइ मुंहिंजा भाउ हक़ हलाल जो पोरियो त खुटो ई कोन्हे को हरू भला सरकारी नौकरीअ ते पोइ भाड़णु न घुरिजे त केरु थो भाड़े सरकारी नौकरी ते जेकॾहिं सरकारी नौकरी ते कोन थो भाड़ी न त पोइ ॻाल्हि सवली पई आहे गाॾी त तोखे हलाइण अचे थी माट करे मूं वांगुरु टैक्सी ड्राइवर थी वञ तो वांगुरु टैक्सी ड्राइवर थी वञा हा यार इहा ॻाल्हि कुझु सम्झ में अचे थी त पोइ मट अरे तरस तकड़ छॾ पहिरीं मुंहिंजी पूरी ॻाल्हि ॿुधी पोइ वञ मूंखे इहो ॿुधाए गाॾी कंहिंजी हलाईंदे कंहिंजी पंहिंजी हलाईंदे तूं कंहिंजी पंहिंजी हलाईंदे एतिरा ॾोकड़ अथई जा मुंहिंजा भाउ भला जे एतिरा ॾोकड़ हथ न पाया त सेकंड हैंड टैक्सी जेतिरा ॾोकड़ त हथ अची वेंदा न हा इहा ॻाल्हि बराबरि आहे बसि त पोइ सुणा हथ करे चढ़ी पओ रोड ते अलावाई त पोइ हाणे वञा बिल्कुलु वञ पक चङो त हाणे मोकिलाइणी कान्हे अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम मंसूर बाबा बाबा भली करे आयो बाबा अचो बाबा जी बाबा खुश आयो चंगा भला सब खैर आहे बाबा अल्हम्दुलिल्लाह तो वियो बाबा वियो हाँ बाबा हुकुम ना है अर्ज खणी आया हुआ मंसूर बाबा असांजे अर्ज ॿुधण वारा ॾींहं गुज़री विया हाणे हुकुम ॿुधण वारा ॾींहं अची विया आहिनि ॻाल्हि आहे त सोचम पे त का सेकंड हैंड टैक्सी वठी हलायां सो हिन लाइ पैसा खपनि जी हाँ पैसा खपनि पर उधारा खपनि मंसूर बाबा मुंहिंजा ही ॿई हथ ॾिसी थो अॼु ताईं हिन नथनि सां जेके बि का बि शइ ॾिनी अथमि उहा वापसि न वठी अथमि पर मंसूर बाबा अॼु मुंहिंजा ॿई हथ ख़ाली आहिनि बाबा
तूं मूंसां कूड़ थी ॻाल्हाई मूं तोखे अॻु बि चयो हो ऐं हाणे बि चवां थी तो कूड़ कोन थी ॻाल्हायां तो वटि कहिड़ो सबूत आहे त तूं कूड़ नथी ॻाल्हाई मुंहिंजी ज़बान खां वधीक तोखे बि कहिड़ो सबूत खपे